शाबाश है जफर खान के आने की मोड़ियो सोडल हाकिम खान जो मौत असांखे राज में रखणो आहे। जेकॾहिं हिन जी मौत जी ॻाल्हि ॿाहिरि निकिती पोइ असांजी ज़मीन हथनि मां हली वेंदी। सरदार पोइ हाणे छा करणो आहे? हाणे निकिरण जी कयो। जेकॾहिं तूं वॾेरो न हुजनि बस्ट हणी अंदरा कढाया ॿाहिरि वतार मां कहिड़ी ग़लती थी वई मूंखे थप हणी अथव। बस 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 मां जॾहिं तोखे चयोसि त हर हणाए छॾ, शहबाज जी ज़मीन हुजे या हबीब जी हुजे, मां जॾहिं तोखे चवां थो हिते सॼे जंगल में जाबिर खान जी हुकूमत हूंदी तूं छा थो सम्झी? ही वात ॻाढ़ा छोरा जाबिर खान के धमकाईंदा ऐं मां डिॼी वेंदुसि। ककर जीअं मां तोखे चवां थो तूं उहे कंदो वञ बाबा। ॾिसीं थो बाबा पासे सां हेॾियूं कणकां थी वियूं तूं अञा मट कयूं थो अची। वतार मां इन जे करे हार न हणायमि तव्हां अॻे जे करे तव्हां वर्दी न ॾिनी हुई। ठीकु आहे बाबा ठीकु आहे, हाणे तूं हार हणाए छॾ, बाक़ी जेको थियो उहो ॾिठो वेंदो, उन्हनि सां मां पाण मुंहुं ॾींदुसि। अच बाबा अच हलण जी कयूं। वॾा वॾेरे जो चयो त माण्हू मोकिलिया आहिनि, असांखे कीअं ख़बर पए त माण्हू कहिड़ा मोकिलिया अथसि? इहे मोलाई ऐं पनाह आहिनि केरु ऐं किथां जा आहिनि? वक़्त इते बीहण सां कुझु न थींदो, अॻिते हली उन्हनि जी ॻोल्हा कयूं था, मिली वेंदा असांखे। पर वॾा उहे त असांजे पोयों निकितल आहिनि, असांखे ॻोल्हण जे लाइ आया आहिनि। हाणे की ख़बर पए त असांखे किथे किथे था ॻोल्हनि? असांखे त उहो ई पासो वठिणो पवंदो जंहिं पासे सां आया हुआसीं। त पोइ वक़्त असांखे हलणु खपे, हिते बीहण सां असां पंहिंजो टाइम ज़ाया कयूं था रूबरू। त पोइ ठीकु आहे। सोडल हाणे त पाण सां यार ॾाढो ज़ुल्म थी वियो। पहिरियों ई वॾे असांखे ॾाढो परेशान कयो ऐं कागज़ न ॾियणु चाहे पियो। हाणे जेकॾहिं हुन खे हाकिम खान जी ख़बर पई मरी चुको आहे, हे ज़मीन जा कागज़ छा पर असांजा वेड़ा ई वीरान करे छॾींदो। शाबाश है इहा ई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। मां इन टेंशन में आहियां त हाकिम खान खे मारण वारा हुया केरु, उन जा भाग भला आया जो असां ठिकाणे ते हुआसीं न, जो हू बची निकिता, न त हुननि जा लाश वञनि हा। सोडल सोच ॾाढी कयूं था, पर असांजो शक अगरि कयूं त कयूं कंहिं ते, छो त भक्त ऐं हबीब इहो कमु नथा करे सघनि, छो त हे हुननि जा ख़ासि माण्हू आहिनि। मूंखे त सौ सिधो शक हिन वॾेरे ते लॻे थो पियो। एतिरो कंहिं में दम ई न आहे जो हू हाकिम खान खे मारे वञनि हा। न शाबाश न, वॾेरो हुनखे नथो माराए सघे। जेकर हुनखे मारणो हुजे हा न, खाते ॾियण ते राज़ी न थिए हा। हाँ सोडल तुंहिंजी ॻाल्हि में बि वज़न ॾाढो आहे। इहो जाबिर खान वॾो कमीणो थी। ककर निभागो थी वियो आहे कमदार एॾो जे ज़मीन जी सार संभाल बि नथो लहे। हेॾी कणक थी वई आहे बाबा, किथे कमदार गुम आहे? ॿुधाए न राहक खे पाणी ॾिवाए माल सां बाबा। ककर इहो भला कमदार निभागो किथे आहे? हेॾे सार संभाल लहे ई नथो बाबा, ज़मीन जी हेॾी कणक थी वई आहे, जहिड़ो कमदार चंडरो तहिड़ा राहक चंडरा। हाणे जेकॾहिं हिन कणक खे पाणी न आयो त पोइ असांजे ख़र्च करण जो फ़ाइदो कहिड़ो? मथां वरी जनूरी वारो पाणी पुॼण वारो आहे। वतार कमदार चयो मूंखे ज़मीन ते वञा थो मां। कहिड़े ॾींहुं कोन चयो इनी, हर भेरे निकिरी थो अचे ज़मीन ते वञा थो बाबा। हिते अचूं था त कमदार ज़ाहिर बि कान्हे, होॾो अची मां वञा थो ज़मीन ते, वरी भॻो थो वञे घर हले ॿियर शहर रुलण जे लाइ।
हाणे वञी कमदार खे थोड़ी सट पटियूं। वालेकुम सलाम बाबा। चाक दे अवाल मौलाई हबीब अरन सां मिलियो न मिलियो बाबा? भोतार अञा त नयो मिलिया। मौलाई बाक़ी तव्हां छा था कयो बाबा? हेॾो टाइम थी वियो आहे हबीब वारनि सां बि न मिलिया हो, बाक़ी उन्हनि सां कॾहिं मिलंदव? भोतार असां उन्हनि जी ॻोल्हा में आया हूं, घर खां ॿाहिरि निकितल आहिनि। असांजी पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कयल आहे। ठीकु आहे मौलाई, वरी बि चवां थो बाबा कोशिशि कयो। भोतार तव्हां सां का पर्सनल ॻाल्हि करणी आहे। ककर तूं बाबा हल मां अचां थो। भोतार मां इन कम जे लाइ आयुमि जो तव्हांजो कमु करे आया हूं, हाकिम खान खे पूरो करे आया आहियूं। तव्हांजो जीअं चयल हुयो ईअं ई कमु करे आया आहियूं। वाह मौलाई वाह, मां जीअं चाहियो तव्हां उहे ई कयो। पर मौलाई हाणे तव्हांखे बाबा पासे ते थियणु खपे, छो जो शाहबाज़ बि हाणे घटि न कंदो। उन्ही करे चवां थो शाहबाज़ खां बाबा पासिरा रहिजो। ठीकु आहे भोतार, जीअं तव्हां चओ था ईअं ई थींदो। हाणे मोकिलणी न आहे, यारो यारी। ठीकु आहे बाबा ठीकु आहे। मुजीब है तू उहे माण्हू सुञाता हितां जा हुया या ॿाहिरां जा हुया? मुजीब है मूंखे त शक वक़्त वारनि ते लॻे थो। सोडल हितों जा माण्हू न हुया, मूंखे लॻे थो ॿाहिरों जा हुया। जेकॾहिं हितों जा हुजनि मां सुञाणे वञा। मुजीब तव्हां केतिरी बि कोशिशि कयो ऐं किथे बि ज़ोर लॻायूं, इहो कमु वॾेरे जो आहे। पोइ थी सघे थो भक्त वारनि खां करायो हुजेसि, या कोई हिन ॿाहिरियों जा माण्हू अनाया आहिनि जंहिंजी असांखे ख़बर न आहे। न शाहबाज़ न, माण्हू ॿाहिरों जा हुया। जेकॾहिं भक्त वारा हुजनि मां उन्हनि खे सुञाणे वञा, छो न बुट लॻल हुजे न। शाहबाज़ है हाणे इहा जांच करणी पवंदी त इहे केरु थी सघनि था जेके वॾेरे जा दुश्मन आहिनि। पोइ हलो। छा थियो भक्त, छा जे लाइ रोकी? ॾिसे थो न साम्हूं शिकार अचे थो। अॼु इन्ही जो शिकार करे पाण खे शिकारी था सॾायूं। त पोइ भक्त जे ज़िंदा वापसि न वञनि। हल
पना फायरिंग हले थी मूंखे लगे तो त या बख्तारन ते हले थी पई। मोलाई इहो ई त वक़्तु आहे हबीब ऐं वक़्त खे यकीन ॾियण जे करे अच मूंसां अच। हबीब अॼु तव्हांखे मौत खणी आयो आहे। हबीब अॼु तव्हां ज़िंदा न बचंदव हितां। हबीब अॼु जे तव्हां बची आयो ईअं सम्झ नवां ॾियो नवां ॾे। सोडल घणा ॾींहं तुंहिंजी ॻोल्हा कई आहे, तूं घणा ॾींहं लिखी वियो आहे, घणा ॾींहं खाधो थी। अॼु जेकॾहिं ज़िंदा वापसि वञ त पोइ न वञाए ॾिसूं था त केरु ज़िंदा वञे थो। अरे सोढल पंहिंजे पाण केड़े समझी छा थो? अॼु तूं हितां बची वञ त न वञाए अचई थी ॾे। सोढल पैर संभाल। असां तोसां गॾो वक़्तु असुल ख़बराइण जी ज़रूरत ई न आहे। अपना अॼु सोढल हितां बची न वञे। अड़े अचे थी हाणे पैर संभाल। संभाल वक़्तु हाणे खे संभाल। पनाह मूंखे छॾ। मां तव्हां तो सोडल हितां ज़िंदा बची न वञे। न वेंदो सोडल ज़िंदा बची हितां। बस बचा त आहे न। हा वॾा बचा आहे। मां चवां थो सोडल हितां ज़िंदा न वञे। ॿिनि ॻाल्हियुनि खे छॾियो हलो अस्पताल खणी हलो। वक़्तु तूं टेंशन न कर, मां सोडल खे पूरो कयां थो। मोलाई तूं हबीब ॾे वञ, हू हुते अकेलो आहे। मतां ईअं न थिए तूं उन खे ज़ख़्मी करे विझनि। अॼु उहे ज़िंदा बचण न खपनि। मां चवां थो पलौंदी ते करे अचो। हा मोलाई जल्दी वञ। वञ मोलाई। ठीक आहे पना मां वञा थो। हबीब निकिरण जी कराइणे हुननि जा ॿ माण्हू फटी थी पिया आहिनि। ठीकु आहे मलाई, त पोइ हलण जी कर। अरे कमदार निभागा होॾां तूं चयो त मां ज़मीन ते वञा थो। हुत ज़मीन ते मां वञो आहे त तूं किथे आहीं बाबा? बतौर शामिर खान सां मिलण वियो हुअमि। कमदार इहो वरी शामिर खान ॾे छा करणो आहे बाबा? शामिर खान तव्हां सां मिलणु चाहे थो। वरी कहिड़ो कमु पियो आहे शामिर खान जो मुंहुं में? बतौर मूंखे सिर्फ़ु एतिरो चयईंसि हाणे मां ईंदोमांव मिलणु। ठीकु आहे कमदार, शामिर खान खे छॾ, तूं पंहिंजो ज़मीन जी संभाल कर बाबा। वतो आहे छड़ो रुलण में ॾींहुं लाहे थो। ठीकु आहे साईं, मां वञां थो ज़मीन ते।
पना असां वॾी ग़लती करे वेठा आहियूं। वॾे खे अकेलो न मोकिलणु न खपे हा। ऐं मोलाई खे ई पंहिंजे भाउ मोकिले छॾियो आहे। इहा ई त असांजी ग़लती आहे। जेकॾहिं असां उन्हनि खे साण मोकिलियूं हा त हिन वक़्तु असां परेशान न हुजूं हा। हा पना अलाह ख़ैर करे, वॾी देरि कई अथनि।